अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। कराची के गार्डन वारे इलाके में पुलिस हेडक्वार्टर में दस्ती बम फाटण सबब धमाको, 2 पुलिस एहलकार शहीद, 3 ज़ख़्मी थी पिया। SSP सिटी जो चवण आहे त हू वाक़े की जांच करे रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन के फैसले की कॉपी वज़ीर आज़म ऑफिस के मिली वही। ज़रियन मौजूद PTI के फॉरेन फंडिंग बाबत इलेक्शन कमीशन के फैसले की कॉपी वज़ीर आज़म ऑफिस के मिली वही है। हुकूमती इत्तेहाद ऐं PDM पार्टियुनि जो इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठ ॿीहर थींदो। PTI खिलाफ़ इलेक्शन कमीशन के फैसले ऐं ईंदड़ जी हिकमत अमलीअ ते सलाह मशवरा कया वेंदा। इमरान खान जो नालो ECL में विझण, सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करण बाबत कानूनी माहिरनि सां सलाह मशवरनि ते वीचारियो वेंदो। ज़रियन मूजिब वज़ीर आज़म हाउस में रिथियल अॼोके इजलास में इलेक्शन कमीशन के फैसले बाद आईंदे जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। इलेक्शन कमीशन के फैसले ते हुकूमत कानून मूजिब कार्रवाई कंदी। वफाकी वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान खान हर शे जो इल्ज़ाम मुखालिफ़न ते लगाईंदो आहे। अभियान ज़रिए पंजाब में परवेज़ इलाही की हुकूमत ठाही वई। अमेरिकी कांग्रेस के स्पीकर नैन्सी पेलोसी के ताइवान के दौरे ते चीन कावड़जी पियो। बिन्ही मुल्कन में सिफारती चिकताण तेज थी वही। चीनी परॾेही खाते पारां अमेरिकी सफ़ीर के तलब करे सख्त एहतजाज। चीनी अख्तियारन जो चवण है त अमेरिका चीन के सब्र जो इम्तिहान वठी रहियो आहे। चीन के मामलन में मुदाखलत जो अमेरिकी इख्तियारन के सख्त जवाब ॾियणो पवंदो। नैन्सी पेलोसी के ताइवान पहुंचण ते चीन जा 22 खां वधीक जंगी जहाज भी ताइवान में दाखिल थी विया। चीनी हुकूमत ताइवान में टारगेटेड कार्रवाई करण जो ऐलान करे छॾियो। बलोचिस्तान में बोर्ड मुतासरन लाइ रिलीफ ऑपरेशन दौरान हेलीकॉप्टर हादसे में शहीद ऑफिसरन की जनाज़े नमाज मलिर गिरिजन में अदा कई वही। जनाज़े नमाज बाद शहीदन जा मढ़ आबण इलाकन ॾांहुं उमाणिया विया। पूरी क़ौम पारां पाक फ़ौज के जवानन के भेटा पेश। बलोचिस्तान के केतरनि इलाकन में राशन ऐं ॿियो इमदादी सामान पहुंची न सघियो। बोर्ड मुतासर इलाकन में साफ़ पानी ऐं खोराक की खोट पैदा थी वही। मच्छ शहर जो कोयटा ऐं ॿियनि शहरन सां राब्तो कटजी वियो। शहरी आम वाहिपे जे शयुनि जी खोट के मुंहुं ॾियण लगा। नौशकी, चमन, तोबा, अचक, सोई, पशीन ऐं किला अब्दुल्ला में भी मानू इमदादी सामान ऐं राशन खां महरूम थी विया।